कि ॾिसूं पिया दादा अहिड़े नमूने ज़िम्मेदार आहे किथे बि कहिड़े बि क्षेत्र में असां झूलेलाल ट्रस्ट तव्हां सां सभिनी सां ॿधल आहे। कहिड़े बि असां तव्हां सां गॾु आहे। इहे कम सुठा कम थींदा रहिया। इहा लास्ट जी महिर आहे, वॾनि जो आशीर्वाद। थैंक यू झूलेलाल। मां भाऊ लाइ हिकु ॻाल्हि चवंदसि त हिननि जे स्कूल में पहिरें दर्जे खां वठी सिंधीअ में अलफ़बे सेखारणु शुरू थी वई आहे। उनखे अॼु 2-2.5 साल थी विया। विच में 1 साल न करे सघियासीं, पर तमामु सुठे नमूने में इहो हली रहियो आहे कार्य। छाकाणि जो अॻिते जेके पढ़ंदड़ आहिनि, जेके पढ़ंदड़ पैदा थींदा, उहे असांजो साहित्य पढ़ंदा। ऐं साहित्य पढ़ंदा तॾहिं असांखे सुठा लेखक मिलंदा। त लेखक ई कान अॼु, छाकाणि त उन्हनि जो अभ्यास ई कान्हे। लेकिन सिंधी राइटर्स थियण जे लाइ, सिंधी शाइर पैदा करण जे लाइ असांखे इहा सिंधी लिपि जारी रखणी आहे ऐं उहा सेखारण जो कमु हिननि खे स्कूल में पप्पू ले थो। असीं सचमुच थैंकफुल आहियूं। महिरबानी। झूलेलाल मंदिर आहे पहिरें नंबर में, जेको उन्हनि जे डैडीअ जेके आहे स्थापना में थी हुई। आऊ परसरा झूलेलाल मंदिर। ऐं हर साल जेका महायात्रा निकिरे थी पई उल्हासनगर में, वॾे में वॾी यात्रा शुरू थी ऐं उन्हनि में हिननि जो वॾे में वॾो योगदान। ऐं कैलाश पर्वत जूं होटल थ्रू आउट द वर्ल्ड, नॉट इन इंडिया ओनली, थ्रू आउट द वर्ल्ड। उन्हनि में मिस्टर महेंद्र मूलचंदानी जाम शाखाऊं थ्रू आउट द वर्ल्ड से आहिनि। त हीअ तमामु उन खां पोइ बि हे ॾाढा मैदा अथव। तव्हां जॾहिं यात्रा निकिरंदी आहे, तव्हां स्ट्रीट में तव्हां हिनखे ॾिसंदा कि न लॻंदो त ही मल्टीप्यूटेड पर्सन like that. He is so humble. So that is the quality of the person that he never asked anything. झूलेलाल नारायण जे सब कुछ बारे में थोड़ा शहर बाज़ार मतास टुपी ॾाढी सुठी न की हले पई असे जाला 40 years पहिरियों स्टार्ट कयोसीं। असां पुॼंदा हुआसीं त मां कोलाबा में वेंदो हुउसि न, ओॾी महिल स्टडी लाला लॻी कॉलेज में कई वधी। पोइ कोलाबा में कई ईंदा हुया असांजे वॾनि वटि, वापारी ईंदा हुया। वो तिरुपति कैटरर सिंगापुर गया, वो वहाँ गया, लंदन गया और कैटरिंग करने। वो असां छो न वञी सघंदा आहियूं। मैकडॉनल्ड जीअं इंडिया में आयो, तीअं असां फ्लाइट पकड़े वियासीं, इंडोनेशिया खोलियोसीं, दुबई खोलियोसीं। दुबई में 5 साल लॻा स्टडी करण। नाउ वी आर USA एंड UAE, मस्कत, बहरीन, जर्मनी, सो मेनी कंट्री, या बाली इंडोनेशिया में आहे, थाईलैंड। तव्हां सभिनी आशीर्वाद ऐं सिंधी जो झंडो हर कंहिं लॻंदो बि इहा ई आहे असांजी उहा आहे जी। Hello, सावण थुमैनो आहे, आली जा ॾींहं आहिनि, हेॾी ॿाहिरि मालिक जी महिर सभु मीं पियो वसे। असां हिते सभु आई वेरी सुठी ॻाल्हि थी वई अथव। असां सां हिकु सक्सेसफुल जुड़िया मिस्टर गुलशन वाधवानी। He is an engineer. He completed his MS in US, and after working there for few years, he returned back to India. Further, in his opportunity story बताया अपनी है पापी हेड माउ शांति माउ जो याद ऑटो का लाइन है और दोसा मैं क्या लगाए लाइक एकदम ये हाइट ऑफ टाइम हुई स्टार्टिंग नहीं मॉबी डर में कम कर दो या की का पापड़ बदल रहा है बैड ऑटो लाइन का देन मूंखे नंढपण खां हिकु ॾेढ ठहणो हुयो, फ़क़ीर सलीम वञिणो हुयो। त समाउ स्टार्ट त कयो, लेकिन फीस जाम वधीक हुई हुन टाइम। त हुन टाइम ते हिकु फैमिली फ्रेंड जे थ्रू मां हरीश पंच सां मिलियुमि। ले मुंहिंजी ॾाढी हेल्प कई। स्टार्टिंग खां इहा ई चयो कि डोंट वरी अबाउट द फाइनेंशियल, तूं सिर्फ़ु पढ़ाई कर, वी विल टेक केयर ऑफ द फाइनेंशियल्स। स्टार्टिंग खां ई डिप्लोमा में ई वठी उन्हनि मुंहिंजी फीस जो ख़्यालु रखियो, जेतिरो खपंदो हुन हेल्प कयनि पिया। देन आई कंप्लीटेड माय डिप्लो इंजीनियरिंग ख़तमु कई, जॉब स्टार्ट कयो बेलापुर में मैक्सवेल में। स्टार्टिंग सैलरी 18,000। धीरे थोरो अॻियां वधी 1.5 सालनि में ईअं थियो कि सैचुरेशन अची वियो कि कुझु वधीक ग्रोथ लॻे नथी। मां वापसि 5-6 घंटा कंसल्ट कयो। हुननि चयो अञा पोइ अञा स्टडी कर खपेगा, जो प्लान हुयो मास्टर्स जो, बट फीस
इट्स ऑलमोस्ट लाइक 40-50 लाख कोर्स जी फीस आहे सर चऊं पोइ अॻियां वधि असां कनि था कुझु त आई स्टार्टेड गिविंग एग्ज़ाम्स GRE टॉपिक्स सभु ॾिना हुन खां पोइ सुठो लॻो सुठो एडमिशन बि थी वई लोन्स वग़ैरह में जाम दिक़त आयूं मॉर्गेज लोन्स में हिननि में उते पोइ फाइनेंशियल ब्रेक फ्रेंड सां कंसल्ट करे लोन जी अची गया मुझे सां देन मां मास्टर्स ते 2 साल पढ़ाई कई 3 साल जॉब कयो बट देन इन मां एग्ज़ाम्स ॾिना US जा उन खां 2 महीना पहिरियों मुंहिंजे डैड जी डेथ थी वई त समहाउ मॉम चयो वन भले हाणे ठीकु आहे त मुंहिंजो प्लान उहो ई हो कि मां वापसि ई लाइक कुझु सालनि में जेसि ताईं थोरो सेटल थियां हुन खां पोइ वापसि ई त 3 साल में वापसि अची एंड नाउ आई एम वेल सेटल्ड में 1.2 पार्ट टाइम हुयो बट देन फैमिली पैटर्स हिते असां जेके ॿाहिरि वेंदा आहिनि स्टूडेंट्स हुननि खे बैंक लोन अरेंज करे ॾींदा आहिनि छाकाणि असां स्कॉलरशिप कंदासीं सर रिच कास्ट हिन खे पंहिंजे बैंक अकाउंट में बैलेंस ॾेखारिणो पवंदो आहे थोरो फाइनल डिटेल्स तो ॿुधाया 2 लख 25 लख फिर कैश हाणे त उन में असांखे न असांजा वेल टू डू फ्रेंड्स आहे तो हेल्प करनि स्पॉन्सरशिप बि करे असांजा ॿ स्टूडेंट वञनि पिया त हिन असांजो हिकु अजमेर निश्चय हो जिसका मालिक आहे बाबरा जो उन चयो मां ॾियां थो काई वॾी ॻाल्हि जॾहिं हिननि खे लेटर ॾियण जो वक़्तु आयो he had a heart attack. Mr. Balkai. And he was admitted in patient. We were on gas. Indian couple, Indian couple, doctor से उनके अन्य ऑपरेशन की ज़रूरत ना है तव्हां घर वञो वरी असां रिव्यू कंदासीं इंडियन खां पोइ घर में आया हिननि खे घुरायूं राति जो लेटर ॾिनऊं सुबुह जो वरी तकलीफ़ थिए वरी हॉस्पिटल वियसि दिस इज़ आवर नेचर हिल्स असांखे पंहिंजी कोशिशि कई ॿियो हितां थिए ई न पियो लोन वेल ॿिनि स्टूडेंट्स जो अरे US में प्राइस आहे US में इन्वेस्ट तॾहिं जाम घटि आहे हाणे पर वधी आहे जाम घटि आहे त उहो ॿीहर जी वेही करे हुननि खे पुठी लोन वठी पहिरियां असांजा 4 खनि स्टूडेंट्स कयो के कराए नागपुर में उदय अकेडमी नामित एक संस्था है जेका कई संस्था है के इंडिया में ये ॻाल्हि ॾाढो पहुते आहियूं त हिन ॻाल्हि खे बि तव्हां थोरो सीरियस बि खणी करे वेंदे वेंदे थियणु घुरिजे उल्हासनगर प्रिवेट टाउन हॉल में असांजा सोचना त असां वटि जेके ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे असां रहण ठाहिण पीअण जी व्यवस्था फ्री करायूं ऐं जेको फैकल्टी आहे उन में कंट्रीब्यूशन वठंदा आहियूं त उन में दादा जन जो असांखे पूरो सहयोग आहे उहो 50% असांखे ॿारनि खे ॾींदा आहिनि ऐं इहो सुठी फैसिलिटी हुजण खां पोइ बि असांखे ॿार पिया मट था मिलनि पिया ॿारनि जो जेको रुझान आहे इन पासे ॾाढो घटि आहे पर इन मामले में तव्हां सभु वेठा आहियो सभु वॾे राज समाज जा त इन बारे में ॾाढो उनखे सीरियसली ॾिसणु ज़रूरी आहे छो जो फौजे ने हूंदी ते जंग किथां लड़ा हीअ जंग वारी ॻाल्हि सम्झी करे तव्हां हिनखे ट्रीट कयो छो जो असां सभिनि कास्ट खां पोइते सभिनि खां पोइते आहिनि हिन में पॉलिटिक्स में बि त पोइते ई आहिनि पर पॉलिटिक्स खां वधीक ॾाढी सुठी ॻाल्हि इहा ई आहे जेकी मतिलबु हे परमानेंट हूंदा आहिनि पॉलिटिक्स त वीचारा पॉलिटिशियन टेम्पररी ईंदा आहिनि 5 साल हूंदा आहिनि 15 साल हूंदा उन हा मताब हा ॿार कई सघां छाकाणि त कुझु मिंट आहिनि मां ॿुधाए असांजी जेका स्कीम आहे UPSC जे स्टूडेंट्स खे सपोर्ट करण लाइ उहा ही आहे 3 स्टेजिस थींदियूं आहिनि प्रिलिम मेन्स ऐं फाइनल असांजी ओपन ऑफर आहे तव्हां प्रिलिम क्लियर कयो असां तव्हांखे 50,000 रुपया मेन्स क्लियर कयो असां ॿिया 50,000 फाइनल क्लियर कयो जीअं हिननि खे असां ₹1 ॾींदा आइडिया इहा आहे त उन्हनि खे रेगुलर फंडिंग मिले असां ख़ाली पहिरें स्टेज ते उन्हनि खे चऊं था भाई तव्हां तयारु थियो छाकाणि असांजो इहो एक्सपीरियंस आहे पहिरें स्टेज ते जेकॾहिं असां ॾियूं था
त स्टूडेंट्स सीरियसली लपा कनि। इहा हिकु आहे। ऐं जेका मां अनाउंसमेंट मथे करण वारो सुबुह मां हिते थो कयां, असांजो इहो एम आहे, कास्ट ऑफ लिविंग वधीक आहे, वञनि था कोचिंग वठण दिल्लीअ 3-4 लख तक थी थो वञे। त इन नेक्स्ट 1 और 1.5 ईयर असां इहो अमाउंट वधाए करे डबल था करणु चाहियूं, जीअं पैसे जे करे कोई बि स्टूडेंट्स पंहिंजे एम अचीव करण खां महरूम न वञे। त हिकिड़ी ॻाल्हि दोस्तो वाणी, हिन भेरे असां 6 स्टूडेंट आया, त 6 स्टूडेंट मां असां लोकेट पे करे सघिया आहियूं। हुन में बि केतिरी तकलीफ़ हुई आहे, तारिशदार सियारे आहे, तव्हां बि इहा असांजी प्रैक्टिकल डिफिकल्टी आहे। त चया पार्ट था त सक्सेसफुल स्टूडेंट्स खे लोकेट करण में प्रॉब्लम आहे असांखे। असां हाईएस्ट लेवल ते विया आहियूं, गवर्नमेंट मां इंफॉर्मेशन नथी मिले। हे सिर्फ़ु सोशल कॉन्टेक्ट जे थ्रू असांखे हिननि बि जाम कोशिशि कई पंहिंजे बैच में, पर दिस इज़ द रिज़ल्ट। असांखे हाणे जेका प्रिलिम बि रिज़ल्ट आई आहे, हुन में 14,000 स्टूडेंट्स शॉर्ट लिस्ट थिया आहिनि। उन मां असां उहा सॼी स्टडी करे असां 48 या 52 नाला कढिया आहिनि। हू आर लाइकली टू बी सिंधीज़, की कॉमन सेंटेंस आहे सोनी हे वग़ैरह, पर वी आर एब्सोल्युटली नो वे रीच। त इन जे दस में जेकॾहिं केरु कुझु करे सघे, असांखे इंफॉर्मेशन UPSC मां वठी ॾेई सघनि था, विल बी टू हैप। न न ऐं वॾी ॻाल्हि छा आहे त जेके बि अचनि था, जीअं पहिरीं उस मां जी अजय यारी रैंक में आयो आहे, असांजी बिटिया बि 131 रैंक आहे। हेतिरा जो ॿार थिया आहिनि न, सुठे रही में थिया। ऐं मूंखे ईअं लॻे थो हाणे थी इटावा जो आहे, हिकु राजिम जो आहे, त नंढे शहर खे वधीक सुठे नमूने टारगेट करणु घुरिजे। उहो कीचड़ मां कमल नागपुर में एडवोकेट मदद हुयो, असांजी कमिटीअ जो सेक्रेटरी आहे, उहो ॾाढो रिसोर्सफुल माण्हू आहे, उहो तव्हांखे कराए करे दादा सभई तॾियल आहिनि असांजी कमिटीअ में, सभु रिसोर्सफुल सुठा माण्हू आहिनि। असांजी कमिटीअ जो वाइस प्रेसिडेंट आहे, उहो जेको आहे असांजी मेडिकल कॉन्सेप्ट महाराष्ट्र देखी आहे, उहो ॿियो एडमिनिस्ट्रेटर आहे। असांजी फुकिया साहब जीअं तव्हां बि उहे बुलंद पुरानी आहिनि, हे सभई हिकिड़ी वंदना कुसनाणी, ओवा बिलारी टैलेंट डेटा, सभु सुठा सुठा माण्हू आहिनि। CA आहिनि, एडवोकेट सभु आहे, सभु लॻियल आहे, पर इन कोशिशुनि जे बावजूदि बि मतिलबु नथो थिए। असांजी पिछले असां घुरायोसीं त हो जा मिनिस्ट्री लेवल से इवन हाणे बि लॉ मिनिस्टर में घर मां थी वियो आहे वग़ैरह, उन उन लेवल ते सुन सही आहे, पर असांजे समाज जी ॾाढी हे असांजे समाज खे जॻह ऐं पोइ चयो त छा कंदो असांजे समाज तव्हांखे जेका इंफॉर्मेशन खपे त मिनिस्ट्री लेवल सां ॾिकी सघे। अच्छा, अॼु जो प्रोग्राम रखियल जो रीज़न उहो ई आहे, जेके तमामु जेके इशूज़ आहिनि न, मेजर इशू जीअं डॉक्टर साहब चयो अवेयरनेस आहे। हा, असांजे हिन ऑब्जेक्शन ते ऑल ओवर इंडिया में सिंधी इंटेलेक्चुअल गैदर थिया आहिनि, सिंधी मेंटर्स आहिनि, सिंधी विजनरी आहिनि ऐं सिंधी वर्कर्स आहिनि, सभई माण्हू हिन में ऐं ॿियो जेके अचीवर्स आहिनि, तो एवरीबडी कैन गाइड। असांजा मथे मेजर ऑडियंस स्टूडेंट्स आहिनि, असांजो रीज़न ई उहो आहे स्टूडेंट्स खे अवेयर करणु। प्लस असां वटि महेंद्र सर आहिनि, जंहिं वटि 4,000 स्टूडेंट्स आहिनि स्कूल में, पेशवारी सर आहिनि जिन जे कॉलेज में HNC बोर्ड में असां थाउजेंड्स ऑफ स्टूडेंट्स आहिनि, मे बी 25 कैटेगरी 45,000। असांजा राजेंद्र पुष्वानी सर आया आहिनि, उहो क्लासिस मेटर से अलाए घणा प्रोफेशनल बैरानी सर आहिनि। सो हिते जेके बि आहिनि दे ऑल आर विजनरीज़ एंड वर्कर्स लाइक रूपानी सर आहिनि, असीं आहियूं जेके असां पुश कई वठां सभिनी खे। सो हिते उहा मैचिंग थी हुई। वी हैव द मेंटर्स फ्रॉम यूएस ऑल्सो, कुमार, जंहिंखे स्टूडेंट्स ॿुधनि था ऐं दे विल, बिकॉज अॼु कुमार जे लेवल ते आहे US में, उन जे लेवल जी जॉब इंडिया में ई न आहे। सोचो, ही हैज़ अचीव दैट मच। सो स्टूडेंट जॾहिं हिननि खे ॿुधंदा न, तो दे विल गेट मोटिवेटेड, एंड मोटिवेशन ईंदी त अवेयरनेस पाणे ई वर्ड ऑफ माउथ सां स्प्रेड थींदी। अॼु ट्रूली स्पीकिंग जाम स्टूडेंट्स खे ख़बर ई न आहे कि तव्हां नागपुर में इहा फैसिलिटी जो वेठा था। न सर, तव्हांजे टाउन हॉल में यस नॉट फॉर द स्पेशल इनवाइटेड देयर, आई वाज पार्ट ऑफ इट, बट उन में उहे त चवां, बट स्टिल ऑडियंस लिमिटेड आहिनि। बट असांजे जेके हिते मेंटर्स वेठा आहिनि, नाउ दे आर लिसनिंग एंड उहो असांजा वर्ड स्प्रेड थींदा। पाण छा था कयूं पिया, क्राउड देखण लाइ भाई 900 इहो ऑडिटोरियम आहे त 900 फुल लॻे,
त कुल लॻण लाइ थोरी किथां बि कुझु ॿार वठी अचो, ॿारनि खे पहिरियों मोटिवेट करे चङी तरह सम्झाए करे हुते अचनि ऐं पोइ ई ॿार अचनि जेके इंट्रस्टेड हुजनि। बिल्डिंग स्टॉक क्लियर करे अचो, उहो असांजी जवाबदारी आहे। दिस इज़ द बिगेस्ट स्टेप। तव्हां ख़ाली फिल्म क्लियर लखनि मां हज़ार था निकिरनि, त पहिरियों लख वञनि त सही न, उन्हनि मां हज़ार निकिरंदा न। हा, पंहिंजी ॻाल्हि पूरी न कई। इहो असांजो स्टेप आहे। फाइनेंशियल सपोर्ट वी आर प्रोवाइडिंग। बाक़ी असांखे जेको मोटिवेशनल एंड अवेयरनेस जो जेको मैटर आहे, वी हैव टू वर्क ऑन दैट। असांजे सिंधी समाज में एजुकेशन जे लाइ कॾहिं बि पैसे जी तकलीफ़ न थी आहे। असां डोनर्स आहिनि जेके सोमनाथ मंदर में 50-50 किलो सोन था ॾिए त सही आहे, त असांखे उन्हनि खे मोटिवेट करणो, भाई हिते कयो। हेॾा टैलेंटेड ॿार वेठा आहिनि जेका 11 नंबर ऐं 133 नंबर खणी था अचनि UPSC में, जेके US खां MS था करे अचनि, हिननि हालतुनि में IIF था कनि। आहिनि न असां वटि ॿार, असां ॿार आहिनि, पैसा आहिनि, त जेको असांजी मिसिंग लिंक आहे उहा अवेयरनेस ऐं मोटिवेशन आहे। अवेयरनेस जो मां एग्ज़ाम्पल ॾिठुमि, विशुलाला सर स्वामी विवेकानंद चेंबूर, हुते हुननि खे सिंधी कोटा सरेंडर थी करणी पए। सर कोन असांजो वेबसाइट ठाहियो आहे सिंधियुनि जे लाइ, they can go through it. I will tell you, they can donate also, and they would know where the money has come. If the donor will have access to see where the money what he has given will be accepted as much would like. This website will be launched very fast. Very, very short. It is our organization, Sindhu Global Development Foundation. Our aim is to go at international level and create awareness that there is financial need to support for cause of education. And you found big part. The poverty from the community can be removed to education. जेके बैक स्टेज आहिनि असांजा वॉलंटियर्स, उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे कि शांति रखनि ऐं असां शुरूआत कंदासीं राष्ट्रगीत सां। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे जनगण। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। वाह, वरी तव्हां सभिनी जो स्वागत आहे सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन जे हिन शानाइते ऐं ऐतिहासिक मतिलब त हिस्टोरिकल प्रोग्राम में ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि UPSC कंहिंखे स्टूडेंट्स में हथ मथे करे मूंखे सिर्फ़ु ॿुधायो UPSC जो फुल फॉर्म छा आहे। हिते हथ, हे 2 हथ ॾिसण में आया आहिनि, त तव्हांखे ख़बर पवंदी कि UPSC में छा थींदो आहे। ऐं पहिरियों हथ हिते आयो हुयो, अच्छा अॻियां अच जल्दी अच। UPSC means Union Public Service Commission. हाँ, इहो त आहे, इहो त फुल फॉर्म आहे, माण्हू गूगल करे भी ॾिसी सघंदा आहिनि, पर छो हूंदो आहे? अगर किसी को IPS बनना है और IAS ऑफिसर, सो वो UPSC का एग्जाम देते हैं। तव्हां सिंधी आहियो त तव्हां हिंदीअ में छो ॻाल्हायो? ज़ोरदार ताड़ियूं हिननि जे लाइ। तव्हां ॿुधायो तव्हांजो नालो ऐं स्कूल त झूलेलाल ट्रस्ट स्कूल ई आहे। नालो? जो नालो जिया नारायणी आहे, मां झूलेलाल स्कूल में पढ़ंदी आहियां। जिया लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ऐं तव्हां मां सभिनी खे ख़बर पइजी वई UPSC छो थींदो आहे? अरे हा या न त ॿुधायो।
पक्का क्वेश्चन पूछा हल तू ॿुधाए वरी फुल फॉर्म ॿुधाए यूनियन पब्लिक सेंटर ॾिसो हाणे ख़बर पइजी वई तोखे ख़बर आहे फुल फॉर्म इहो मतलब ऑनेस्ट आंसर आहे कि न मूंखे न ख़बर आहे कंहिंखे ख़बर आहे हथ मथे कयो रिस्पेक्ट कयो हाणे यूपीएससी ऐं पोइ मां ॿुधाईंदुसि कि प्रोग्राम छो रखियो वियो आहे तव्हांखे ख़बर आहे छो रखियो वियो आहे प्रोग्राम न ख़बर आहे टीचर चयो हलो संडे ॾींहुं हलणो आहे जल्दी है ना टीचर मैडम ईअं ई चयो हुयो ओके यूपीएससी जल्दी ॿुधायो छोकिरा यूपीएससी छा आहे हाँ ॿुधायो फुल फॉर्म यूनियन पब्लिक सर्विस कमीशन। चलो एटलीस्ट एतिरो याद करे वञो हाणे अगर मां वापस पूछां यूपीएससी छा आहे त उहो ख़बर हुअण खपे बराबर हाँ या न पीछे आप लोग यूपीएससी समझ गए क्या है पक्का वापस नहीं पूछूंगा तो हाणे मां तव्हांखे ॿुधायां कि हे सिंधी स्टूडेंट्स लाइ जेको सिंधी ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन आहे उन्हनि जेके बि यूपीएससी ॾाढो ॾुखियो हूंदो आहे मतलब तव्हां फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ 10th स्टैंडर्ड ताईं पढ़ाई त कंदा आहियो उहा थोड़ी सवली हूंदी आहे पर यूपीएससी क्रैक करण एॾो सवलो न हूंदो आहे ऐं 2020 2024 ऐं 2025 में जेके पार्टिसिपेंट्स हुया लगभग 12 खां 13 लख सॼे इंडिया में पार्टिसिपेट कयो हुयो ऐं सिर्फ 14,000 शायद 14,000 क्लियर कयो हुयो फर्स्ट स्टेज 14,000 ऐं सेकेंड स्टेज सिर्फ 3,000 मतलब प्रिलिमिनरी राउंड सिर्फ 12,000 माण्हू क्लियर कयो हुयो ऐं फाइनल जेको क्लियर कयो हुयो उहो सिर्फ 3,000 ऐं असां मतलब आई एम फीलिंग प्राउड टू से दिस कि 3 सिंधियुनि पास कयो हुयो ऐं उहे 3 सिंधी असां सां गॾु वेठा आहिनि हिते त उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि खपनि त दोस्तों ॾाढो सुठो ही आयोजन कयो वियो आहे ऐं इन्हनि 3 जंहिं क्लियर कयो आहे यूपीएससी उन्हनि खे ख़बर अथव घणनि लखनि जो इनाम थो मिले वञे अॼु स्टूडेंट्स ॿुधायो घणो हूंदो इनाम एनी गेसेस 10 lakhs 10 लाख जाम थी वियो 50,000 50,000 में अञा 50,000 ऐड करे छॾियो त 1 लाख ईच उन्हनि खे मिली रहियो आहे ज़ोरदार ताड़ियूं छो त इनाम ॾियणु सवलो न हूंदो आहे ऐं इनाम त भले 1 रुपी हुजे या 10 लाख या 1 लाख हुजे जाम कीमती हूंदो आहे त अॼु उन्हनि खे इनाम मिली रहियो आहे प्रोग्राम जी शुरूआत असां दीप प्रज्वलन सां कंदासीं त मां चाहींदुसि कि असांजा जेके विशनरी डायरेक्टर आहिनि हरेश दुबानी सर ऐं दुबानी सर प्लस असांजा जेके भी माननीय गेस्ट आहिनि झूलेलाल ट्रस्ट मां महेंद्र सर प्लीज अचो ऐं सुंदर भगवानी अंकल झूले 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 रोला पंजे सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो पंजे सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो लाल घोड़े ते चढ़ी ताड़ियूं दोस्तों ताल ते झूले 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 ना झूले 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 ना आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्व वाड्मय आहार्य चंद्र तारादि तम नमो सात्विकं शिवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परक ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राजू हरगनानी जी आहिनि ऐं शर्मा जी भी आहिनि जेके तव्हांखे ही प्रार्थना जो गीत ॿुधाईंदा साथियों ये
प्रार्थना गीत आहे जेको पुराणे वक़्त में असांजे स्कूलनि में स्कूल शुरू थियण खां अॻु में हलंदी हुई। परशुराम ज़िया साहिब जो लिखियल तूं सखी आहीं सबा जो धर वतम तुंहिंजो जलियो। तुझे गंज में आ कमी न काई तुझो दर सखा जो खुलल आ सदाई तुझे दर ता स्वाली वने कोन खाली जड़ी आस जी तेड़ी तू पुजाई तू सखी आई सबा जो दरवतम तुझो जलो तू सखी आई सबा जो दरवतम जलो हाकत है जिया के बुद्धि मां दूर खाया हलो तू सखी आई सबा जो दरवतम तुझो जलो। मोहत दे मालिक मुखे मुझे बदायन के नदस मोहत दे मालिक मुखे मुझे बदायन के नदस ऐप मुँह में अणमया सच सच वतम साई सलो ऐब मुँह में अणमया सच सच वतम साई सलो तू सखी आई सबा जो अथम तुझो जलो हाकत जिया के बुद्धि मां दूर खाया हलो तू सखी आई सबा तू भरो भंडार आई खाली झोली भर खड़ी तू भरो भंडार आई खाली झोली भर खड़ी आस तो में रखी मुँह आसरो जग जो पलो आस तो में रखी मुँह आसरो जग जो पलो तू सखी आई सबा जो दरवतम तुझो हाकत जिया के बुद्धि मां दूर खाया हलो तू सखी आई सबा जो
तुझे चावट ते पयो आया पवई मन तरस को तुझे चावट ते पयो आया पवई मन तरस को मासिया मजबूर आया रोजो तो सारल्यो मासिया मजबूर आया रोजो तो सारल्यो सखी आई सवाजो दरवथम तुझो जलो हाकत जिया के बुद्धि मां दूर खाया हलो तू सखी आई सबाजो पर्वतम तुझो जलो हाकत जिया के बुद्धि मां दूर खा आया हलो धन्यवाद ज़ोरदार तालियूं राजू रघुनानी जी ऐं शर्मा जी जेके संगत करे रहिया हुआ मां सुंदर धर्मानी अंकल खे चवंदुसि कि हिननि खे कुल ॾेई हिननि जो सम्मान कर अचो ज़ोरदार तालियूं वॼाइनि दोस्तों सिंधु सर्कल में राजू रघुनानी जी म्यूज़िक जी देखभाल सेक्रेटरी आहिनि म्यूज़िक सेक्रेटरी आहिनि सिंधु सर्कल जी ऐं तव्हां मां अगरि कंहिंखे बि सिखणो आहे म्यूज़िक त हिननि खे अप्रोच करे सघंदा आहियो ज़ोरदार ताड़ियूं मां तव्हांखे कुझु गैस करण लाइ थो चवांव अगरि तव्हां गैस जो आंसर सही कयो त ॾिसूं था छा थींदो त कुझु साल पहिरीं हिकु यूट्यूब सेंसेशन आयो हुयो जेको उल्हासनगर मां आहे ऐं उहो अॼु असां सां गॾु शायदि आहे अलाए न आहे हुनजो नालो छा आहे जी सभु ज़ोर सां कोई नथो चए नेक्स्ट हिकु क्लू थो ॾियां कि हुनजी मम्मीअ जो नालो अंधेरी आहे केरु धीरवेन हज़ारी छा मूंखे वधीक कुझु चवणो ई न आहे धीरवेन हज़ारी अची वियो आहे सर एॾो टाइम था खणनि मां चयो अची थो वञे हलो नथो सुञाणे कोई बि थैंक यू किशन सर फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून एवरीबडी कहिड़ो हाल आहे सभु ठीकु आहिनि स्टूडेंट्स संडे ॾींहुं यूनिफॉर्म पाए वेठा कीअं थो लॻे ओके warmest welcome everybody to all the dignitaries guests members and a warmest welcome to the stars of the event stars of the community UPSC achievers a big round of applause for our inspiration ऐं मां genuinely पाण हिते अचण थो चाहियां because I wanted to be in the same room as these achievers are I know it's very difficult जेकी स्ट्रगल आहे जेकी महिनत आहे उहा हर कोई अकेले में कंदो आहे असां एज़ अ वर्ल्ड सिर्फ़ु रिज़ल्ट ॾिसंदा आहियूं बट तव्हांजा पेरेंट्स ऐं तव्हां ई इहा स्ट्रगल ॾिठी आहे दैट्स वाई दिस इवेंट इज़ इम्पॉर्टेंट बिकॉज असांखे एक्नॉलेज करिणो हुयो जेको तव्हां कमु कयो आहे असां सभिनी खे जेन्युइनली प्राइड आहे बिग राउंड ऑफ अपलॉज इट्स नॉट अ स्मॉल थिंग ऐं एज़ अ सिंधी कम्युनिटी असां हमेशह बिलीव कंदा आहियूं कि अगरि कोई सुठी डायरेक्शन में वधे थो त उनखे असां सपोर्ट बि कंदा आहियूं ऐं मोर देन एस आई थिंक मिस्टर हरेश रूपानी सर मिस्टर रवि दुधानी सर जेके इहो इनिशिएटिव खणी आया आहिनि मूंखे अञा बि यादि आहे जंहिं महिल रिज़ल्ट आया हुया यूपीएससी जा हरेश सर जो इमीडिएट ग्रुप में मैसेज आयो हुयो कि इहे कैश प्राइज़िस आहिनि एतिरा उहे अॻियां आहिनि सपोर्ट करण में ऐं मां पाण हिननि खे ॾिठो आहे अगरि जंहिं महिल कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में वेठा हूंदा आहिनि एवरी संडे असां यंगस्टर्स खां वधीक महिनत कंदा आहिनि हरेश सर किथे आहियो सर तव्हां सर तव्हांखे पहिरियों ई अची वियो सर तव्हां एॾा फास्ट आहियो थैंक यू इट्स अ प्रिविलेज इट्स एन ऑनर एंड थैंक यू फॉर डूइंग दिस थैंक यू सो मच सर हिकिड़ो क्वेश्चन हुयो मुंहिंजो न हुयो किशन सर जो हुयो एक्चुअली कि यूपीएससी जो ₹1,00,000 मिले थो त हिननि बीकॉम कई आहे त 1,000-1,500 थैंक यू एवरीबडी थैंक यू सो मच सर प्लीज़ दोस्तों असांजा जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि विजनरी डायरेक्टर्स ग्लोबल
हाणे तव्हां बि नालो सुञाणे चुका हूंदा, छा आहे ग्लोबल? ज़ोर सां। त उन्हनि जा विजनरी जेके डायरेक्टर्स आहिनि श्री हरेश रूपानी जी ऐं दुधानी सर आहिनि, त मां चाहींदुसि कि हरेश रूपानी जी अचनि ऐं तव्हांखे हिन जेके संस्था आहे उनजो मक़सदु तव्हांखे ॿुधाइनि ऐं तव्हांखे अॻियां पोइ वधीक जानकारी मिलंदी। हरेश सर। Thank you, Kishan. Hari, please join me. Mona. Okay. तव्हां सभिनी खे वार्म वेलकम। चवंदा आहिनि 40 जा ॾींहं आहिनि, सावण जो महीनो आहे, मालिक जी महिर सां हेॾी मींहुं पियो पए, हेॾे सुठे एटमॉस्फेयर में असां गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनी ते झूलेलाल साईं जी आशीर्वाद थींदी। आयो लाल कयो झूलेलाल। हाणे मां तव्हांखे ॿुधायां सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन छा आहे। असां ही फाउंडेशन ठाहियो आहे, इट इज़ कंपनी अंडर कंपनीज़ एक्ट, ऐं असांजो मक़सदु आहे त सिंधी ॿारनि खे ऊच तइलीम मिले, हायर एजुकेशन मिले, उन में सपोर्ट करणु। असां ही पहिरियों दफ़ो करे रहिया आहियूं त जेके सिंधी ॿार उहे सक्सीडेड इन UPSC, असां उन्हनि खे रिकग्नाइज़ कयूं ऐं उन्हनि खे कंटिन्यूअस सपोर्ट कयूं। असांजी स्कीम हीअं आहे, UPSC में 3 स्टेजिस थींदियूं आहिनि, प्रिलिम, मेंस ऐं फाइनल इंटरव्यू। असांजी ओपन ऑफर आहे, those who clear prelims, we will give them 50,000. Those who clear mains, we will give another 50,000. And those who clear final interview, we will give them 1 lakh. So total will be 2 lakhs for each successful UPSC student, Sindhi speaking. Our aim is to double this amount in next 1 or 2 years, so that there is no financial load on students or parents who are very brilliant and they have ambitions and aspiration. They should not suffer because of money. We will provide money. You work hard, you succeed, we will give you. Your only first test is you clear prelims. We will give you 50,000 rupees. Now under this, we have started this year. We had 3 successful Sindhi students. I request them to please rise in their seats. They are 3 students. We will go into details, right? Yes. तव्हांखे इन्हनि ॿुधायो UPSC छा थींदी आहे, पर UPSC खां पोइ छा थींदा उहो न ॿुधायूं। एक कलेक्टर्स थींदा, सेक्रेटरीज थींदा, मैजिस्ट्रेट्स थींदा। असांखे केॾी महिल बि अची चवंदा यू आर अंडर अरेस्ट। इन्हनि खे एतिरा पावर्स आहिनि त असांखे उमेद आहे त ही सभु जॾहिं पोज़ीशन में ईंदा कम्युनिटी ऐं देश जी शेवा कंदा। प्लीज़ टेक योर सीट्स। Yes, thank you. This was about Sindhu Global Development Foundation. We 3 are the directors and founders, and we hope to add more and more people like us. And already Mr. Vishu Lala, who is trustee of Vivekanand Education Society, he is with us now as director. Our greetings to Mr. Vishu Lala. Thank you, sir, very much. Over to you, Kishan. Thank you. हरी दुधानी सर के भी रिक्वेस्ट है कि 2 अखर ज़रूर चवनि। थैंक यू किशन, थैंक यू हरेश सर। जीअं हरेश सर चयूं कि असीं हाणे हिकु फर्स्ट फ्लोर ते मीटिंग कईसीं, उन में सभ खां वॾो प्रॉब्लम को स्टूडेंट्स खे ख़बर ई न आहे UPSC करे कुझु कोर्स आहे ऐं इन में पंहिंजो कैरियर ठही सघंदो आहे ऐं उहो कैरियर आहे जंहिंमें तव्हांखे बिलियनर्स बि जेके हूंदा सैल्यूट कंदा। तव्हां जंहिं पोज़ीशन ते पहुचंदा तव्हांखे उन्हनि खे बिलियनर्स बि सैल्यूट कंदा। असां सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन इहो इनिशिएटिव वरितो आहे
हित अॼु जी सभा में असीं सभु इंटेलेक्चुअल्स फ्रॉम अक्रॉस द वर्ल्ड जेके सिंधी सुठी पोजीशन ते आहिनि, जेके हिन यूपीएससी जा अचीवर्स आहिनि, जेके विजनरी आहिनि ऐं जेके कंट्रीब्यूटर्स आहिनि, असां सां गॾु महेश अग्रवाल जी आहिनि, हू इज़ वन ऑफ द बिगेस्ट कंट्रीब्यूटर टू दिस। सो असीं सभिनी खे गॾु हिकु प्लेस ते आंदो आहे जीअं असां इन कार्यक्रम खे अञा फ्यूचर में वधाए सघूं ऐं ॿियनि जे सहकार सां अञा इनखे डबल फोल्ड 3 फोल्ड करे सघूं। थैंक यू वेरी मच। थैंक यू दुधानी सर ऐं थैंक यू हरीश रूपानी सर। तव्हांखे रिक्वेस्ट आहे कि तव्हां हिते ई बीहो, छो त असां सभिनी खां पहिरीं असांजे शहर जे MLA श्री कुमार आइलानी जी जो स्वागत करणु चाहींदासीं। सर तव्हांखे रिक्वेस्ट आहे। हाँ, महेश अग्रवाल जी भी आहिनि उन खां पोइ, तो आप दोनों से रिक्वेस्ट है कि प्लीज़ आप मंच पे आ जाएं और हरीश जी और हरी सर आपका स्वागत करेंगे। ज़ोरदार ताड़ियों दोस्तों। असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि अॼु एॾो सुठो आयोजन कयो वियो आहे सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन पारां ऐं असांजा मान वारा MLA साहब असां सां गॾु आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं ज़ोरदार थियनि। ऐं जीअं त तव्हांखे हरी सर ॿुधायो कि असांजे हिन ऑब्जेक्टिव में असां सां गॾु महेश अग्रवाल जी भी आहिनि, त उन्हनि जो स्वागत आहे। ताड़ियूं बंदि थी वियूं आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं। ताड़ियूं हलंदियूं रहनि। उन खां पोइ अचो त स्वागत कयूं श्री कुमार आइलानी जन जो। ताड़ियूं वॼंदी रहनि। असांजे शहर जा आमदार साहब, असांजी खुशनसीबी आहे कि पहिरियों फंक्शन फेलिसिटेशन फंक्शन ऐं असां सां गॾु ही मान वारा गेस्ट आहिनि। दोस्तों इन्हनि जे उपस्थितीअ में आवाज़ थोड़ा कम कर दीजिए म्यूज़िक का। इन्हनि जी उपस्थिति में असां चाहींदासीं कि असांजो पहिरियों जेको UPSC जो अचीवर आहे, मां चाहींदुसि कि तव्हां अनाउंस कयो कि त धिरवेन खे रिक्वेस्ट आहे कि उन्हनि खे सॾु कंदा। Yes, I am very lucky to announce the name Nitisha Thakwani from New Delhi. Please come on the stage. We are very, very proud of you. ज़ोरदार ताड़ियूं। नारी शक्ति आहे ऐं सिंधी नारी आहे ऐं फ्यूचर में थियण वारी IAS ऐं IPS ऑफिसर आहे। ज़ोरदार ताड़ियूं नितिशा ठकवानी लाइ। ज़ोरदार ताड़ियूं। अब म्यूजिक बज सकती है क्योंकि अभी एक्चुअल प्रोग्राम शुरू हुआ है और ये आ गया हमारा पहला चेक जो है 1 लाख रुपए का। जोरदार तालियां। देखिए, ये आपने पोस्टर देखा है, आप ये नहीं बोलना कि सिर्फ पोस्टर देख के इसको भेज दिया। चेक मेरे पास है, मैं इनको दूंगा। ओके बेटा, चलो ओके। दोस्तों सिंधु यूथ सर्कल पारां भी एक मोमेंटो आहे त सुंदर डंगवानी जी के रिक्वेस्ट है कि यो मोमेंटो भी प्रेजेंट कन। जाम गिफ्ट्स आहिनि इन्हनि जे लाइ जेके अचीवर्स आहिनि, त तव्हां स्टूडेंट्स लाइ भी इंस्पिरेशन आहे, छो त अॻियां हली करे तव्हां भी इहे सभु अचीवमेंट्स प्राप्त करे सघंदा आहियो। ऐं इन करे ही असां तव्हांखे अॼु हिते घुरायो आहे कि तव्हां ॾिसो कि न्यू दिल्ली मां निकिता आहे जेका
UPSC क्लियर करे चुकी आहे ऐं उनखे एतिरा सारा गिफ्ट मिली रहिया आहिनि। सिंधु यूथ सर्कल पारां हीअ मोमेंटो आहे झूलेलाल साईं जी मूर्ति। पूजा अडवानी जी किथे आहिनि? पूजा अडवानी जी पारां भी घणे मिस्टर गोलानी अगर आहिनि त उहे भी अची वञनि। मिस्टर गोलानी, पूजा अडवानी जी। This is gift from PCI India Limited. अरे इन या लगे तो यूपीएस वारनि खे ॿ हथ पूरा न पवंदा, वधीक हथ खपनि। ऐं मूंखे लगे तो निकिता तव्हांखे इहे सभु नाला यादि रखणा आहिनि, छो त इन्हनि वटि तव्हांखे रेड न विझणी आहे। ये गिफ्ट आहे छा पूजा अडवाणी? ये गिफ्ट आहे असांजे दुबई मां असांजो वेल विशर मिस्टर अजीत आयलाणी उन्हनि सभिनी जे लाइ मोकिली आहे अ प्रेस्टिजियस पेन। छाकाणि त IAS ऑफिसर्स खे सयूं करणियूं पवंदियूं आहिनि, सयूं कंदव तव्हां, हेल्प कर। अञा भी जाम गुडीज़ आहिनि जेके सिंधी डेलिकेसी मां आहिनि, त इहे सभु तव्हांजे लाइ आहिनि। शायदि दिल्ली में उल्हासनगर जी शयूं न मिलंदियूं ऐं एतिरियूं सुठियूं न मिलंदियूं, त इहे सिंधी डेलिकेसीज़ फॉर योर फैमिली। ये है उल्हासनगर स्पेशलिटी सिंधी डेलिकेसीज, खीचा, पापड़, कचरियूं, वड़ियूं, खटाण, ये यादि कंदा। मिठाई बा यादि कजो, उल्हासनगर खे यादि कजो, ठीकु आहे। हाणे हिकु ॿी मां अनाउंसमेंट कयां, थोरो ध्यानु सां ॿुधो। असां हिननि खे सिंधु ग्लोबल जे पारां ₹1,00,000 प्राइज़ ॾिनी आहे। इन खां पोइ इन खां वधीक असांजा महेंद्र मूलचंदाणी हिते वेठा आहिनि ऐं मिस्टर विशू लाला हिते वेठा आहिनि। मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त मथे अचनि। हिकु मिंट विशू लाला खे ज़ोरदार ताड़ियूं असांजे गेस्ट लाइ, विशू लाला जी लाइ ऐं महेंद्र सर लाइ। There is prize of 15,000 rupees from Jhulelal Trust. ज़ोरदार ताड़ियूं। किशोर पिशोरी सर खे भी रिक्वेस्ट आहे कि प्लीज़ तव्हां मंच ते हलिया अचो। Is Mr. Dr. Pishori around? Acho, please. Dr. Kishore Pishori has some announcement to make. अॼु जा जेके चीफ गेस्ट हुआ केशू मनसुखाणी सर 90 साल जा शिक्षित आहिनि असांजे बोर्ड जा, कुझु कारणवश अची न सघिया, पर उन्हनि पंहिंजो प्यार तव्हां सभिनी IAS अचीवर्स खे ॾिनो आहे ऐं हिकु नंढी सी गिफ्ट 15,000 रुपया तव्हांखे अवॉर्ड था कनि बोर्ड जे पारां। ज़ोरदार ताड़ियूं। हैदराबाद सिंध बोर्ड मां भी तव्हांखे 15,000 जो प्राइज़ आहे। मिस्टर विशू लाला इज ट्रस्टी ऑफ विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। असांजा केतिरा ई ॿार हितां चेंबूर वेंदा आहिनि पढ़णु, उन्हनि खे मां अर्ज़ु कंदुसि त इन्हनि खे 2 अखर आशीर्वाद जा चवनि। असां सिंधियुनि खे पंहिंजी सिंधियत वधाइण लाइ पढ़ाई करणी आहे। Education is the base that our community can rise. We have
सिंधु ग्लोबल फाउंडेशन में असां हिकिड़ो वेबसाइट खोलियो आहे जंहिंमें सिंधी जेको बि डोनेशन कंदा उहो उन्हनि खे ख़बर पवंदी त किथे पैसा विया आहिनि, उहे पैसा किथे ख़र्च थिया आहिनि ऐं उन्हनि खे उते पासवर्ड हूंदो जंहिंजे थ्रू ॾिसी सघंदा त हुननि जेको डोनेशन ॾिनो आहे। सिंधियुनि वटि जाम पैसा आहिनि, उन्हनि खे ऑल थ्रू आउट द वर्ल्ड उन्हनि खे अवेयरनेस कराइणी आहे। उहा अवेयरनेस ॾाढी इम्पॉर्टेंट आहे। उन अवेयरनेस करण लाइ असां इहे वेबसाइट खोलियो आहे सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन, जंहिंमें केरु केतिरा पैसा ॾींदो उहो सभु ॾिसी सघंदा, पर उहे पैसा किथे ख़र्च थिया आहिनि उहो जेको डोनर आहे उहो ॾिसी सघंदो, त टके टके जो हिसाबु ॾिनो वेंदो त पैसा किथे आया। ऐं तव्हांजे सुञाणप में के बि सिंधी जेके हुजनि उन्हनि खे ॿुधायो त भई हीअं ही संस्था ही फाउंडेशन खोलियो आहे। ऐं मां पंहिंजे पारां ₹50,000 Mr. Vishulala has announced reward of ₹50,000 each for these 3 students. Big claps, and I think it is time for you to get up and give him a standing ovation. Yes, they will follow me, sir. I'll follow you, but they will follow me. ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि हिते इंस्पायर थी करे असांजा दानवीर हिननि सभिनी खे एतिरा सुठा सुठा इनाम ॾेई रहिया आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं अचीवर्स लाइ बि ऐं ज़ोरदार ताड़ियूं असांजे दानवीरनि लाइ बि। Thank you, Vishulala. We move before you. Okay, thank you. We carry on with our other program, and in the later part of the program, we will felicitate other 2 students, and we have 5 other students who have succeeded here from our area in different fields. Our program continues. This we did quickly to let go our MLA and our big donor. Okay? दोस्तों असांजा अॼु घणेई अचीवर्स आहिनि, इहा त बसि पहिरीं शुरूआत हुई। मां धीरे धीरे तव्हांखे सभिनी सां मिलाईंदुसि। मां रिक्वेस्ट कंदुसि विजय केवलानी स्टेज ते अचनि। असांजी हिकु टैक्स फ्रेंड एसोसिएशन आहे बॉम्बे में, जंहिंमें ऑल ओवर इंडिया जा सुठा एडवोकेट CA टैक्स कंसल्टेंट उन जा मेंबर आहिनि। विजय केवलानी उन जा पास्ट प्रेसिडेंट आहिनि ऐं करंट ईयर जो मां उतां जो प्रेसिडेंट आहियां। विजय केवलानी तव्हां कुझु अनाउंसमेंट कंदा उन जे पारां। थैंक यू। दोस्तों, टैक्स फ्रेंड जेका संस्था आहे उहा 45 साल पहिरियों खुली हुई ऐं उहा ख़ाली सिंधियुनि जे लाइ आहे। सिंधियुनि जी संस्था सिंधियुनि जे लाइ ऐं सिंधियुनि पारां ठाहियल। उन में सभु जेके बि हिंदुस्तान जा सिंधी CA टैक्स कंसल्टेंट एडवोकेट आहिनि उहे मेंबर आहिनि। उन संस्था पारां एज अ स्पेशल प्राइज़ हिननि ॾिसी 15,000 पर स्टूडेंट असां टैक्स फ्रेंड्स वारा अनाउंस कयूं था। थैंक यू। ज़ोरदार ताड़ियूं। अञा बि एडिशन ऑफ रिवॉर्ड्स नितिशा लाइ ऐं बाक़ी सभु अचीवर्स लाइ बि। असांजी सुबुह जो मीटिंग थी जंहिंमें असांजा सभु महिमान हुआ, त मां उते चयो इहो असांजो एम आहे, हमारा एम है कि ये प्राइज मनी को हम डबल करेंगे विद इन 1 ईयर। लेकिन खुशी की बात यह है कि आज ही डबल हो गया। हाँ, बिल्कुलु कैलकुलेट कंदा त डबल अमाउंट जो उन्हनि खे रिवॉर्ड्स मिली विया आहिनि। त बसि इहा उम्मीद आहे कि नेक्स्ट ईयर इन खां बि डबल थी वञनि। थैंक यू एवरीबॉडी। वी विल कंटिन्यू विथ आवर प्रोग्राम।